अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जिते नींहं उछल, कहाणियूं, लेखक गफ़ूर मेमण, छपाईंदड़ मशाल एकेडमी कराची सिंध, छापो पहिरियों जुलाई 1995 ईस्वी, किस्त 11, कहाणी इल्ज़ाम। उहे ई उदास रस्ता आहिनि, साॻिया घस ऐं पेचरा, रुबी मूंखे अकेलाईअ जे दुॿण में छॾे वई हली। संदसि चवणु आहे त मां हिकु सुठो मुड़ुसु साबित न थी सघियुसि, पर मां सोचियां थो त मां सुठो ग्राहक साबित न थी सघियुसि। हिन ख़रीदो फ़रोख़्त जे दौर में रिश्तनि जी अहमियत ई कहिड़ी आहे। इंसानु अंदरि में अकेलो ऐं खोखलो थींदो वञे। केरु कंहिंजो सहारो बणिजे, कंहिंखां पुछे त तूं अंदरि में छा आहीं, तोखे छा घुरिजे। बसि मफ़ादनि जी ड्रोड़ आहे, जंहिंमें रिश्ता जोड़िया बि वञनि था ऐं टोड़िया बि वञनि था। बल्कि ईअं मां ऐं रूबी जुड़ी विया हुआसीं। रूबीअ सां पहिरियों भेरो मां वैशाउनि जे बस्तीअ में मिलियो हुउसि, जिते उहा वैशाउनि खां इंटरव्यू करणु आई हुई। मूंखे चयो, तव्हां हिननि औरतुनि खे छो खणी अजूबो ठाहियो आहे? हीअ बि तव्हां जहिड़ियूं औरतूं आहिनि। चयाईं, मिस्टर, पर आम रिवायती क़दरनि खां हटियल आहिनि। मूं एहतिजाज कंदे चयो, न, आम रिवायती क़दरनि खां कुझु हटियल न आहिनि। हीअ औरतूं रोज़ानो उजरत वारी मज़दूरी कनि थियूं ऐं आम औरतूं पकी मज़दूर वांगुरु आहिनि। हीउ समाज सिर्फ़ु पके मज़दूर औरत खे तहफ़ुज़ ॾिए थो। कुरड़ियूं अखियूं कंदे चयाईं, छा मतिलबु? मतिलबु त हर औरत हिकु तवाइफ़ जो रोल अदा करे थी, कंदी आहे। हीअ तवाइफ़ूं मुनाफ़िक़ न आहिनि, जहिड़ियूं अंदरि तहिड़ियूं ॿाहिरि, पर हिननि वटि रोज़ु नओं ग्राहक ईंदो आहे ऐं आम औरत सॼी ज़िंदगी हिकु ग्राहक लाइ वक़फ़ हूंदी आहे। मतिलबु त हिन समाज में औरत पंहिंजो जिस्म केश कराईंदी आहे। गुस्से मां चयाईं, तुंहिंजी माउ बि त औरत आहे। चयईं, बेशक बेशक, बाबा हुनखे तेल मेट ॾींदो आहे ऐं उहा हमेशह बाबा जे घर में रहंदी आहे। सफ़ा खड़पील साफ़ी हुई। चयाईं, भड़वो आहीं छा? न, मुंहिंजी उमिरि अञा ग्राहकीअ जी आहे। बुज़ुर्गनि जे कमनि में अमल दख़ल छो ॾियूं? किताबनि जो बंडल खणंदे चयाईं, यू शट अप, ऐं पेर छंडींदी हली वई। नाज़ी मुना निहारण लॻी। चयाईं, छो वीचारीअ खे तंग कई? असांजो छा आहे? हिकु तवाइफ़ जी हैसियत कहिड़ी आहे? मूं निहायत सचाईअ सां नाज़ीअ खे सम्झाईंदे चयो, न नाज़ी, अहिड़ी ॻाल्हि न आहे। तवाइफ़ ऐं मर्द जे विच में कूड़ ऐं मुनाफ़िकीअ जो रिश्तो न हूंदो आहे। ॿिन्हिनि खे ख़बर हूंदी आहे त हू छो गॾिया आहिनि। न वरी कूड़ी तारीफ़, न स्टेटस जी दीवार, न हीरो बणिजणो पवंदो आहे, न अॻियां पोयां चकर काटणा पवंदा आहिनि, न शराफ़त जो कूड़ो भरम रखिणो पवंदो आहे। बसि अकेला ई आहे, कर्ब आहे, फितरी ज़रूरत आहे। तवाइफ़ जो सहारो हर वक़्तु अवेल आहे। चरी, तूं अज़ीम औरत आहीं, नौजवाननि जो कर्ब थी दूरि करीं। चयाईं, पर समाज त उनखे गंदो थो सम्झे, गुनाहगार थो सम्झे। गुनाह कहिड़ो? तूं त मासूम आहीं। जेके क़त्लो गारत कनि था, दहशतगर्दी कनि था, सियासत जे नाले में इंसानियत जो खून कनि था, मज़हब जे नाले में इंसान जी तज़लील कनि था, उन्हनि खे त केरु बि गुनाहगार कोन थो सम्झे ऐं समाज में बि उन्हनि जी इज़त आहे। बाक़ी जेके ख़ानदाननि जूं शरीफ़ बेगमात आहिनि, उन्हनि खे बि सुञाणूं था। गुनाहगार सिर्फ़ु अची तूं थीअं। असल में हर ग़रीब माण्हू गुनाहगार आहे ऐं दौलतमंद इज़तदार ऐं शरीफ़ ज़ादो आहे। चयाईं, का त ख़राबी आहे हिन कम में, बाक़ी तव्हां बि शायदि सही चवंदा हुजो। हिकु दफ़ो वरी रूबी हिकु अख़बार जे ऑफिस में टकराइजी वई। रोशनी अख़बार जे एडिटर सां ॻाल्हि ॿोल थी रही हुई त ओचितो रूबी आई ऐं मूंखे ॾिसी चयाईं त तूं त उहो आहीं न जेको। मूं जुमिलो अध में कढींदे चयो, हा मां उहो ई आहियां, यू इडियट। एडिटर विच में मुदाख़लत कंदे चयो, मिस रूबी, छा बकवास आहे? तव्हांखे ख़बर आहे त हीउ केरु आहे? मिस्टर नामदार जमाली, मुल्क जो मशहूरु अदीब। रूबीअ हैरत मां मूं ॾांहुं निहारियो, पर मूं त तव्हांखे वैशाउनि जी बस्तीअ में ॾिठो। हा, पर मूं बि तव्हांखे उते ई ॾिठो। एडिटर वरी मुदाख़लत कंदे चयो, मिस रूबी, हीउ उन्हनि अदीबनि मां न आहे जेको किताब पढ़ी लिखे। हीउ त मुशाहिदाती अदीब आहे। वियो हूंदो वरी को मुशाहिदो करणु
तव्हां हिते वियो, मां एडिटोरियल चेक करे अचां। रूबी वेही रही। मुना तंज़ या मुर्क मां निहारे चयाईं, मां बि त औरत आहियां। हा बिल्कुलु। तव्हां कॾहिं शोकेस में ख़ूबसूरत शीशो सजायल ॾिठो आहे न? ख़ूबसूरत शीशियूं सजायल ॾिठियूं आहिनि? छा मतिलबु? मतिलबु तव्हां बेहदि स्मार्ट ऐं ख़ूबसूरत आहियो। तव्हां में चंचलता आहे, जवानी आहे, तव्हांखे सुठे खां सुठो मर्द सॼी ज़िंदगी अपनाए सघे थो। संजीदा थींदे चयाईं, तव्हां रिश्तनि जी हक़ीक़त खे रांदि सम्झो आहे ऐं समाजी रिश्ता बि का हक़ीक़त रखनि था। औरत ऐं मर्द जो रिश्तो बाहमी ताउन सां हूंदो आहे। तव्हां अदीब त सुठा आहियो, पर शायदि महरूमीअ जे दुबण में तव्हांजी सोच ख़राबु थी वई आहे। न मिस रूबी, सोच ख़राबु न, पर सही थी वई आहे। हीउ समाज त औरत जो आइडियल समाज आहे, पर औरत हिन खे सम्झी न सघी आहे। जन सम्झो आहे उहे हिन मां सही फ़ाइदो वठी रहियूं आहिनि। रूबी ऐं मुंहिंजो बहस हलंदो रहियो। हफ़्ते ॿिए हफ़्ते अख़बार जे ऑफिस में मुलाक़ात थींदी हुई। मूं महसूसु कयो त आहिस्ते आहिस्ते मुंहिंजे बहस में खेसि मज़ो अचणु लॻो। मुंहिंजे मंतकी ॻाल्हियुनि में खेसि का सचाई ज़रूरु नज़र अचणु लॻी हुई। हूअं बि असां अदीबनि जे अॻियां का औरत हूंदी आहे त कुझु ज़्यादा स्टाइलिश थी पवंदा आहियूं, लफ़्ज़नि जी हेरा फेरी कुझु ज़्यादा करणु लॻंदा आहियूं। रूबीअ मां बहस में लुढ़ंदा रहियासीं ऐं उलझंदा रहियासीं। हिकु ॾींहुं रूबीअ मूंखे चयो त शादीअ जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? चयोमांसि त ग़रीब माण्हू हिन समाज में शादी ई करे सघे थो, ॿियो छा करे सघे थो। ऐं असीं बि शादीअ जे ॿंधण में ॿधिजी वियासीं। असांजा ॾींहं थोरा ई गुज़रिया। रूबी तख़लीक़ जे अमल मां गुज़रण करे साफ़ त छॾे ॾिनी ऐं मां अदीब त होसि, पर ब्यूरोक्रेट न होसि। जंहिं करे लफ़्ज़नि जी हेरा फेरी त करे ॼाणंदो हुउसि। मामूली क्लार्की कंदे 2 वक़्तनि जी रोटी मुश्किल सां हासिलु थींदी हुई। सो सरमाएदारी चटाभेटी ऐं ॾेखाव में हिसो वठणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न हुई। रूबी जॾहिं कमकार खां वांदी थी घर में वेही रही त हिन में रिवायत पढ़ी वारी औरत जनमु वठणु लॻी। हिकु दफ़े आयुसि त ख़ामोश हुई ऐं मुंहं जो सिग्नल डाउन होसि। चयोमांसि, छा ॻाल्हि आहे? चईं, का ॻाल्हि न आहे, बसि ईअं। मूंखे हिन जी ख़ामोशीअ बेचैन करे छॾियो। सोचियुमि, घर में ज़ाल जो मूड ठाहे ख़ामोश रहण बि केॾो न ख़तरनाक आहे। बहितर उहो आहे त जेको चवणो हुजे सो चई ॾिए। शाम जो कुझु किताबनि जे बारे में पुछियोमांसि त कावड़ मां चयाईं, किताबनि जी दुनिया मां बहितर आहे त ॿाहिरि निकिरी अचो। किताब घर में जदीद ज़रूरतूं पूरियूं नथा करे सघनि। छा ॾिनो आहे अदब? हिकु कहाणी मज़मून थो छपिजे त ख़ुशि थियो वञो, पर जीअण लाइ फ्रिज बि खपे, VCR ऐं TV बि खपनि, फर्नीचर बि खपे, कपिड़ो, खाधो, खुराक सभु खपे। अदब मां त हिकु वक़्त जो पेट बि भरे नथो सघिजे। मां ख़ामोश संदसि लेक्चर ॿुधंदो रहियुसि। जुमिलनि में ज़हर बि हो त सचाई बि हुई। चयोमांसि त ॾिस रूबी, हिन मुल्क में अदीब जी क़िस्मत छा हूंदी आहे उहा तोखे अॻु ख़बर हुई। नई वरी मूं तोखे सपननि जो ताजमहल ॾेखारियो। मां जहिड़े बि हाल में आहियां ऐं जंहिं बि दुनिया में आहियां उनखे ख़ूब सम्झां थो, पर तोखे उहो सभु कुझु पसंदि न आहे त तूं पंहिंजी क़िस्मत पाण बदिलाए। चयाईं, बाक़ी तूं छा लाइ आहीं? हाणे पीउ बणिजी चुको आहीं। हिन समाज अॻवाणीअ जो हक़ु मर्द खे ॾिनो आहे। मां मुर्की पियुसि ऐं चयोमांसि, अॻवाणी इस्तेमालु करे अॻवाण मां ज़ालिम मर्द थी पवंदो आहे। चयाईं, मर्द हिन समाज में आज़ादु आहे, जेको वणे सो करे। हा बिल्कुलु, बुख मरण जी आज़ादी या ख़ुदकुशी करण जी। रूबी ऐं मुंहिंजे विच में नोक झोक हलंदी रही। ज़िंदगी हिकु मशीन जो महसूसु थियणु लॻी, जंहिंजो कमु हलंदड़ मशीनी निज़ाम जो साथ ॾियणु आहे। मूं जेको न थिए चाहियो सो थियणु लॻो, यानी आम घर गृहस्थी हलाइणु, ज़ाल ॿार पालणु, ऐं बसि सोचियुमि त उहा हिकु यूनिवर्सल सचाई आहे। पर कुझु त आहे जो असांजो अंदरु खोखलो थींदो वञे। कॾहिं कॾहिं असांजो अंदरु रड़ी उथंदो आहे। रूबी 2 सालनि खां पोइ उहा आम रवाजी औरत बणिजी वई हुई। मूंखे लॻो ॼणु औरत शादी करे पंहिंजो तशख़ुस विञाए वेंदी आहे, अमली दुनिया खां कटिजी वेंदी आहे ऐं मुड़ुस खे जेकॾहिं मिजाजी ख़ुदा सम्झंदी आहे त उन ख़ुदा खां पंहिंजी दुनिया जे बदिलाइण जी उमेदु रखंदी आहे। रूबीअ खे सलाह ॾिनमि त हूअ का सर्विस करे, का एक्टिविटी करे, पर शायदि मूं ग़लति कयो।
रूबी पंहिंजे घर जी तक़दीर खे न बदिलायो पर पंहिंजो इंतख़ाब बदिलाए छॾियो ऐं मूंखे छॾे हली वई। अॼु मां अकेलो ज़ालिम मर्द जो इल्ज़ाम खणी भटकी रहियो आहियां। रूबी पाण मज़लूमियत जो ख़ुदि साख़्ता सर्टिफिकेट वठी ॿिए मर्द सां हली वई जेको अञा ज़ालिम न थियो आहे। दरअसल मां बि ज़ुल्म कोन कंदो हुउसि पर हिकु सुठो गिराक साबित थी न सघियुसि जेको वक़्त ते ग़ुलाम बि हुजे